रियाजी क्लास 9 यूनिट 2 लेसन 20 एक्सरसाइज नंबर 2.5 मश्क बधाई 5 पार्ट 2 आया जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार बारो हाँ साण सतो नंबर सम आहे त लॉग ऑफ स्क्वायर रूट एक्स वाई स्क्वायर जेड विथ बेस ए ठीक है। हाँ ही जो टर्म आहे छा में लिखियल आहे रेडिकल फॉर्म में तो पोइ असां इनखे छा में मटाईंदासीं पहिरियां एक्सपोनेंशियल फॉर्म में तो पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो त इज इक्वल टू लॉग विथ बेस ए एक्स वाई स्क्वायर जेड ते पावर घणो अची वियो 1/2 हाणे हिन ते जेको लॉगरिथम जो एक्सपोनेंशियल वारो फार्मूला अप्लाई थींदो पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो त इज इक्वल टू 1/2 लॉग विथ बेस ए हिते थींदो त एक्स वाई स्क्वायर जेड। हाणे हिते कहिड़ो फार्मूलो अप्लाई थींदो प्रोडक्ट वारो फार्मूला जेको आहे लॉगरिथम वारो उहो अप्लाई थींदो त पोइ हाणे हीउ कीअं थींदो इहो थींदो त इज इक्वल टू 1/2 log of x plus log of y square plus log of z हाणे असांखे बेस ॾियणो आहे ए हिते बीहंदो ए हिते बीहंदो ए हिते बीहंदो अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते असां छा कंदासीं हीउ जेको ॿार ॿ पियो आहे इहो सभिनी सां असां मल्टीप्लाई करे छॾींदासीं त पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो त इज इक्वल टू 1/2 log x 1/2 log y square 1/2 log z अहिड़े तरीक़े सां। हाणे फर्दर जेको आहे हिन ते हिकिड़ो फार्मूला अप्लाई थींदो उहो एक्सपोनेंट वारो फार्मूला लॉगरिथम जो त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो त हीअ जेके टर्म आहिनि हीअ ऐं हीअ सेम रहंदा ठीकु आहे त पोइ हाणे असां हिनखे लिखंदासीं त इज इक्वल टू 1/2 log x ऐं हिते छा थींदो त हीउ जेको पावर पियो आहे 2 इहो परियां अची वेंदो हीउ जेको पावर पियो आहे 2 उहो परियां अची वेंदो तव्हांखे ख़बर आहे उहो कहिड़ो फार्मूला हुयो उहो हुयो त एम ते पावर अगरि एन हूंदो लॉगरिथम में ठीकु आहे थींदो एन परियां अची वेंदो लॉग ए एम इहो फार्मूला अप्लाई थींदो ई मां ख़तमु करे थो छॾियांसि। बहरहाल हिते लिखूं था त 2 × 1/2 log y अहिड़े तरीक़े सां अॻियों टर्म सेम जो सेम रहंदो log z विथ बेस ए। हाणे छा थींदो ही हिन में कैंसिल थी वेंदो सही आहे त पोइ बाक़ी आंसर छा थो बीहे असांजो हाणे असांजो आंसर बीहंदो त इज इक्वल टू 1/2 log ऑफ x विथ बेस ए प्लस log ऑफ y विथ बेस ए प्लस 1/2 log ऑफ z विथ बेस ए इहो असांजो छा थी वियो आंसर थी वियो अहिड़े तरीक़े सां। 12 हींअर साण सम आहे 8 नंबर उहो आहे त log ऑफ क्यूब रूट ऑफ x पावर -1 स्क्वायर रूट ऑफ y क्यूब डिवाइडेड बाय स्क्वायर रूट ऑफ y क्यूब स्क्वायर रूट ऑफ x अहिड़े तरीक़े सां। हाणे असां सभ खां पहिरियां छा कंदासीं सॉल्यूशन ॾेई करे पहिरियों स्टेप असां सेम ॾेई वेंदासीं सही आहे उन खां पोइ असांखे छा करिणो आहे हाणे ॾिसो हीउ छा में लिखियल आहिनि हीअ लिखियल आहिनि रेडिकल फॉर्म में ठीकु आहे हीअ ॿई जेके टर्म आहिनि रेडिकल फॉर्म में गिवन आहिनि असां वटि असांखे छा करिणो आहे हिननि खे बदिलाइणो आहे छा में एक्सपोनेंशियल फॉर्म में त पोइ हाणे असां छा कंदासीं सभ खां पहिरियां जेकी हीअ आहे वाई ते क्यूब स्क्वायर रूट ऑफ वाई ते क्यूब इन खे ऐं जेको हीअ आहे त अंडर रूट एक्स असां इन खे बदिलाए वेंदासीं ठीकु आहे पहिरियां इन खे बदिलाईंदासीं बाद में जेको आहे असां मथी रेडिकल जी साइन आहे उन ते ईंदासीं हिन ते ऐं हिन ते ठीकु आहे त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो त इज इक्वल टू लॉग विथ बेस ए हाणे पहिरियां असां हीअ सेम लिखी वेंदासीं जेका क्यूब रूट हिते एक्स ते पावर -1 सेम ॾिनोसीं हीअ थींदो त वाई ते क्यूब वाई ते पावर घणो अची वियो 1/2 अहिड़े तरीक़े सां डिवाइडेड बाय हाणे हीअ घणो आहे हिते आहे त वाई ते क्यूब हिते पावर एक्स ते घणो अची वेंदो 1/2। हाणे जॾहिं असां हिनखे फर्दर सॉल्व कंदासीं पोइ इहो कीअं थींदो हाणे असां हिन रेडिकल जे लाइ हिनखे हल कंदासीं थींदो त इज इक्वल टू लॉग ऑफ ए हाणे एक्स ते पावर घणो थींदो एक्स ते पावर -1 आहे जॾहिं असां क्यूब रूट खे ख़तमु कंदासीं थींदो 1/3 ठीकु आहे वाई ते घणो पावर पियो आहे हाणे ॾिसो ही जेको 3 मथे सां मल्टीप्लाई थींदो हीअ थींदो त वाई ते पावर 3/2 थियो वाई ते पावर 3/2 फर्दर जेको आहे हाणे जॾहिं असां क्यूब रूट ख़तमु कयोसीं त वाई बि उन जे अंदरि ई पियल हुयो त पोइ हिते वाई जे मथां पावर घणो थींदो 1/3
त पोइ हीअ असां डिवाइड साॻी ॾींदासीं, हिन तरफ़ ईंदासीं, थी वेंदो y ते पावर जेको क्यूब ऑलरेडी पियल हुयो, जॾहिं स्क्वायर रूट ख़तमु कयोसीं, थींदो y ते पावर 1/2। हाणे x ते पावर 1/2 ऑलरेडी हिते पियो आहे, त फर्दर जॾहिं असां हिन खे स्क्वायर रूट मां कढियोसीं पावर अची वियो 1/2। हीअ जेको टे आहे हिन टे में कैंसिल थी वेंदो, ही टे हिन टे में ख़तमु थी विया, ठीकु आहे। त पोइ हाणे फर्दर इहो सम कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू लॉग विथ बेस ए। हाणे ही कीअं थींदो, ही थींदो त ही पाण में मल्टीप्लाई थींदा -1 इंटू 1/3, जॾहिं मल्टीप्लाई थींदा त x ते पावर थींदो -1/3। त असां लिखंदासीं त x ते पावर -1/3। जॾहिं असां y ते पहुचंदासीं त छा थींदो, हाणे टे में ख़तमु थी विया, बाक़ी y ते पावर घणो बचंदो 1/2। अहिड़े तरीक़े सां पोइ असां वंड जी साइन ॾींदासीं, उन खां बाद में अॻिते वधंदासीं। हीअ आहे 3 इंटू 1/2, त पोइ ही y ते पावर घणो थींदो, y ते पावर थींदो 3/2, लिखंदासीं 3/2। हाणे असां लास्ट टर्म ते हींअर पहुचूं पिया, हिते आहे x ते पावर 1/2 आहे ऐं हुनजे मथां वरी पावर आहे 1/2, उहे पावर सां मल्टीप्लाई थींदो, त पोइ छाजे बराबरि थी वेंदो, इहो थींदो त x ते पावर 1/4। हाणे हीअ असांजो छा आहे, हीअ असांजो न्यूमरेटर आहे ऐं हीअ असांजो छा आहे, डिनोमिनेटर आहे, ठीकु आहे। त पोइ तव्हांखे लॉग जो डिवीजन वारो फॉर्मूला यादि हूंदो, उहो फॉर्मूलो हिते अप्लाई थींदो। उहो कीअं हुयो, उहो असां वटि हुयो त log of m/n, ठीकु आहे, विथ बेस a इज इक्वल टू log of m माइनस log of n। अहिड़े तरीक़े सां इहो फार्मूला हिते अप्लाई थींदो, ठीकु आहे। हिते मूं वटि स्पेस घटि आहे, उन जे करे मां हीउ फार्मूला हींअर ख़तमु करे थो छॾियां ऐं हिते उहो अप्लाई थो कयां मां। इज इक्वल टू log x ते पावर -1/3 इंटू y ते पावर 1/2 log with base a y ते पावर 3/2 इंटू x ते पावर 1/4। अहिड़े तरीक़े सां हाणे छा थींदो, थींदो इज़ इक्वल टू, हाणे हिते असां हिनखे सिंप्लीफाई करण जी कोशिशि कंदासीं फर्दर, ठीकु आहे। हाणे हीअ ज़र्ब में पिया आहिनि हिते, त ज़र्ब वारो फार्मूला हिते अप्लाई थींदो, हिते बि जेको आहे हीअ ज़र्ब में पिया आहिनि, त हिते बि ज़र्ब वारो फार्मूला अप्लाई थींदो। हाणे इहो थींदो त log विथ बेस a x ते पावर -1/3 प्लस log विथ बेस a y ते पावर 1/2, हिते थी वियो माइनस, हिते बि ईअं थींदो log विथ बेस a y ते पावर 3/2 प्लस log x ते पावर 1/4। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थींदो त एक्सपोनेंट वारो फार्मूला जेको आहे लागरथम जो, उहो अप्लाई थींदो। उहो कीअं हूंदो, अव्हांखे ख़बर आहे, उहो ईअं हुयो त log अगरि m ते पावर हुजे n, त पोइ छाजे बराबरि थींदो आहे, n log ऑफ m विथ बेस a। अहिड़े तरीक़े सां हाणे हिन खे मां ख़तमु करे थो छॾियां, ठीकु आहे। हाणे पोइ हीउ छा थींदो, हिते हीउ थींदो त -1/3 log ऑफ x विथ बेस a प्लस, हाणे त छा थींदो, थींदो त 1/2 log ऑफ y विथ बेस a, हिते थींदो -3/2 log ऑफ y विथ बेस a, हाणे थींदो प्लस 1/4 log ऑफ x विथ बेस a। अहिड़े तरीक़े सां हाणे जेका माइनस जी साइन आहे उहा हेॾां मल्टीप्लाई थींदी न इन साइड अॻिते, त पोइ उन जे करे हूअं ते त प्लस 1/4 थींदो, पर ही माइनस जी साइन जे करे हिते थींदो -1/4 log ऑफ x विथ बेस a। अहिड़े तरीक़े सां बारो हाणे असांखे x ऐं y वारा टर्म जेके आहिनि सेपरेट करणा, त उन जे करे x वारा टर्म जेके आहिनि उहे पहिरियां अची वेंदा ऐं y वारा टर्म असां बाद में था रखूं। त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू -1/3 log ऑफ x विथ बेस a। हाणे ॿियो जेको आहे x वारो टर्म कहिड़ो आहे, उहो इन साइड आहे, उहो थींदो -1/4 log ऑफ x विथ बेस a। उन खां बाद में छा थींदो, इहो थींदो प्लस 1/2 log ऑफ y विथ बेस a, ऐं उन खां बाद में ॿियो टर्म आहे -2/3 log ऑफ y विथ बेस a। अहिड़े तरीक़े सां
बारो हाणे छा थींदो त हिते log ऑफ x विथ बेस ए हिते भी आहे ऐं हिते भी आहे ठीक आहे हिन टर्म मां असां इहो कॉमन करे छॾींदासीं ऐं हिते वरी छा आहे त log ऑफ y विथ बेस ए हिते भी पियो आहे हिन टर्म सां भी ऐं हिते भी पियो आहे हिन टर्म सां भी इतां भी असां कॉमन करे छॾींदासीं पोइ छा जे बराबर थींदो त असां लिखंदासीं हिते त इज इक्वल टू log ऑफ x विथ बेस ए अंदर भाई छा बचंदो असां वटि कॉमन निकिरे आयो टर्म त माइनस जो 1/3 ऐं माइनस जो 1/4 ठीक आहे ऐं हेॾां असां वटि छा बचंदो त हिते भी असां छा कॉमन कढंदासीं असां हितां कॉमन कढियोसीं प्लस log ऑफ y विथ बेस ए बाक़ी अंदर छा बचो असां वटि अंदर बचो त 1/2 हिकिड़ो 1/2 बचो ऐं ॿियो असां वटि छा बचो माइनस जो 3/2 अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थींदो त असां सिंप्लीफाई कंदासीं -1/3 -1/4 खे हल कंदासीं ऐं हिते 1/2 ऐं -3/2 खे सिंप्लीफाई यानी हल कंदासीं ॾिसूं पोइ अॻिते जवाब छा थो अचे हाणे हिते बि असां हिननि जी एलसीएम कढंदासीं ऐं हिते बि असां हिननि जी एलसीएम कढंदासीं ॾिसूं हाणे अॻिते छा थो थिए हिते छा थींदो लिखंदासीं त इज इक्वल टू log ऑफ x विथ बेस ए हाणे हिननि जी एलसीएम घणी बीहंदी हाणे हिननि जी जेका एलसीएम आहे उहा थी बीहे 12 ठीकु आहे एलसीएम बीठी 12 त पोइ हाणे छा थींदो त 3 जी टेबल 12 ते 4 दफ़ा त थी वियो -4 हिते घणो लिखंदासीं -4 हिते 4 जी टेबल 12 ते 3 दफ़ा थी वियो -3 अहिड़े तरीक़े सां प्लस ॾिनीसीं हिते थी वियो log ए वाई हिते एलसीएम घणी बीठी 2 त हिते थींदो 1 2 जी टेबल 2 ते तई 1 टाइम त 1 आई 1 त माइनस 2 जी टेबल 2 ते हिकु दफ़ा त माइनस जो थी वियो 3 1 टका 3 अहिड़े तरीक़े सां फर्दर असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं छा थींदो ई थींदो त log ऑफ x विथ बेस ए त माइनस जो 4 ऐं माइनस जो 3 घणा थी विया ई थी वियो माइनस जो 7/12 हिते ॾिनासीं प्लस log ऑफ y विथ बेस ए त हाणे हिते थियो 1 मां -3 वियो बचो माइनस जो 2/2 हाणे हिते छा थींदो ई 2 में वरी कैंसिल थी वेंदो सही आहे त पोइ हाणे असां जवाब छा बीहंदो जवाब बीहंदो त -7/12 log ऑफ x विथ बेस ए प्लस log y विथ बेस ए ठीकु आहे छाकाणि हीउ टर्म जेको आहे हिन जो ख़तमु थी चुको हो अहिड़े तरीक़े सां इहो असांजो छा थी वियो आंसर थी वियो ठीकु आहे ॿारो हाणे असां वटि ही 11 नंबर सम आहे सॉल्यूशन लिखी करे पहिरियों स्टेप सेम हाणे ही जेके टर्म आहिनि छा में लिखियल आहिनि रेडिकल फॉर्म में असां हिनखे बदिलाईंदासीं छा में एक्सपोनेंशियल फॉर्म में त पोइ इहो कीअं थींदो इहो थींदो त इज़ इक्वल टू log विथ बेस ए हाणे हिते एक्स जीअं जो तीअं आहे उहो साॻियो लिखंदासीं ऐं वाई ते पावर घणो आहे क्यूब असां मथे स्क्वायर रूट ख़तमु कंदासीं हिते पावर अची वियो 1/2 हाणे अपान में छा लिखंदासीं त ज़ेड स्क्वायर ऐं हिन ते मथां पावर घणो अची वेंदो क्यूब रूट ख़तमु कंदासीं त 1/3 हाणे एक्स ते पावर आहे 5 जॾहिं असां हिन जो क्यूब रूट ख़तमु कयो हिन जे मथां पावर अची वेंदो 1/3 जॾहिं फर्दर हिनखे सिंप्लीफाई कंदासीं थींदो त log विथ बेस ए एक्स हाणे हीउ जेको वाई आहे त हिन जे मथां जेको पावर जे मथां पावर आहे उहे पावर पाण में मल्टीप्लाई थी वेंदा हिते जेको पावर जे मथां पावर आहे उहे मल्टीप्लाई थींदा हिते बि ज़ेड सां बि ईअं थींदो त पोइ छा थींदो हाणे हिते थींदो त वाई ते पावर 3/2 अपान में ज़ेड ते पावर 2/3 एक्स ते पावर छा थींदो 5/3 अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असां लागरथम जो जेको वंड वारो फार्मूला आहे यानी डिवीजन वारो फार्मूला आहे उहो अप्लाई कंदासीं त पोइ हाणे कीअं थींदो इहो थींदो त इज़ इक्वल टू log विथ बेस ए हिते थींदो एक्स वाई ते पावर 3/2 माइनस log विथ बेस ए ज़ेड ते पावर 2/3 एक्स ते पावर 5/3 हाणे हीअ जेको टर्म आहिनि ॿई मल्टीप्लिकेशन में पिया आहिनि ऐं हीअ टर्म मल्टीप्लिकेशन में पिया आहिनि ठीकु आहे त पोइ हाणे फर्दर हिन ते लागरथम जो जेको ज़र्ब वारो फार्मूला आहे उहो अप्लाई थींदो पोइ हाणे कीअं थींदो इहो बराबरि थींदो त इज़ इक्वल टू log विथ बेस ए हाणे थींदो एक्स प्लस log वाई ते पावर 3/2 विथ बेस ए हाणे हिते छा थींदो माइनस log ऑफ ज़ेड पावर 2/3 विथ बेस ए हाणे हिते थींदो माइनस
log x to the power 5/3 with base a। हाणे तव्हां चवंदो त ही जेका माइनस आहे उहा किथां आई, हिते ॾिसो ही जेका माइनस आहे उहा हेॾे साॼे टर्म सां आहे, उन जे करे हिते ज़रब में प्लस थिए आहे, पोइ जॾहिं माइनस जी साइन सां मल्टीप्लाई थी त उन जे करे हिते ही माइनस अची वई। ॿारो हाणे फर्दर जेको y जे मथां पावर पियो आहे ऐं z जे मथां पावर पियो आहे ऐं x जे मथां पावर पियो आहे 5/3। हाणे इन्हनि जे मथां छा थींदो त लागार्थम जो एक्सपोनेंशियल वारो फार्मूला अप्लाई थींदो, त पोइ इहो हाणे छाजे बराबरि थींदा, इहो बराबरि थींदा इज़ इक्वल टू log x, इहो सेम रहंदो, हिते थींदो त प्लस पोइ 3/2 जो पावर आहे पहिरियां अची वेंदो, इहो थींदो त 3/2 log of y with base a। उन खां बाद में हाणे हिते पावर आहे 2/3, इहो परियां अची वेंदो, इहो थींदो त माइनस 2/3 log z with base a। ऐं हाणे हिते छा आहे पावर आहे 5/3 माइनस 5/3 log x। हाणे छा थींदो त जेकी x वारा टर्म आहिनि पहिरियां थींदा ऐं असां हुनखे रीअरेंज कंदासीं, थींदो त इज़ इक्वल टू log a x माइनस 5/3 log x प्लस 3/2 log y माइनस 2/3 log z। हाणे मां बेस ए ॾेई थो वञा सभिनी में। हाणे हिते बि जेको आहे log x पियो आहे, हिते बि log x पियो आहे, इनखे मां कॉमन कढंदुसि, पोइ छा थींदो, थींदो इज़ इक्वल टू log x ॿाहिरि अची वियो, अंदरि छा बचियो, अंदरि बचियो त माइनस 5/3 ऐं प्लस जो 1। अहिड़े तरीक़े सां हिते थियो प्लस 3/2 log y माइनस 2/3 log z। अहिड़े तरीक़े सां हाणे त छा थींदो, जॾहिं असां माइनस 5/3 ऐं प्लस 1 खे सिंप्लीफाई कंदासीं, जवाबु घणो अची वेंदो, इहो ईंदो माइनस जो 2/3। पोइ असांजो आंसर छा अची वेंदो, जवाबु अची वेंदो त माइनस 2/3 log x with base a प्लस 3/2 log y with base a माइनस 2/3 log z with base a। अहिड़े तरीक़े सां इहो असांजो छा थींदो, हाणे इहो असांजो थी वियो आंसर। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।